छा तव्हां हिन साल उत्तराखंड चारधाम जी यात्रा कई आहे? अगर न त अचो तव्हांखे पहिरें धाम यमुनोत्री जा दर्शन सॼी ॼाण सां गॾु करायां। हरिद्वार खां जानकी चट्टी 216 किलोमीटर आहे। तव्हांखे ॼाण ॾियां, जानकी चट्टी हू जॻह आहे जितां यमुनोत्री धाम जी पंध यात्रा चालू थींदी आहे। 216 किलोमीटर हरिद्वार खां जानकी चट्टी यात्रा में सभिनि खां पहिरीं 80 किलोमीटर ते पहाड़नि जी राणी मसूरी शहर में घुमंदासीं, जिते तव्हां माल रोड ऐं मौसम जो आनंद कलाकनि खणी था सघो। मसूरी खां 20 किलोमीटर अॻियां केम्प्टी वाटरफॉल ईंदो आहे, जिते तव्हां वाटरफॉल जे हेठां सनानु बि करे था सघो। हिते बि तव्हांखे 2 कलाक त लॻी ई वेंदा। अॻियां हली तव्हां सिधो लाखा मंडल मंदिर जा दर्शन कंदव। ही हू जॻह आहे जिते कौरवनि पांडवनि खे जिंदो साड़ण जी कोशिश कई हुई, जंहिंखे महाभारत में लाक्षागृह जे नाले सां ॾेखारियो वियो आहे। हितां खां जानकी चट्टी 70 किलोमीटर आहे। अगरि तव्हांखे रास्ते में पइण वारी सभु शयूं घुमणियूं आहिनि त तव्हांखे हरिद्वार में निराणे 5 लॻे निकिरणो ई पवंदो, न त कुझु जॻहियूं तव्हांखे स्किप करणियूं पवंदियूं, छोकी पहाड़नि ते अक्सर जाम लॻी वेंदा आहिनि। असां बि राति 9 लॻे तक जानकी चट्टी पहुची वियासीं, पर थधि अचानक वधियल हुई। मथां खूब अंधेरो, सभिनि खे अहिड़ो पियो लॻियो कि होटल कहिड़ी जॻह बुक कयो आहे। पर चारधाम यात्रा में सोनप्रयाग ऐं बद्रीनाथ छॾे छॾियूं त तव्हांखे पहाड़नि ते सुठी सुविधाऊं न मिलंदियूं। जॾहिं असां निराणे जाॻियासीं त ॿाहिरे पासे जा नज़ारा ॾिसंदा ई रहिजी वियासीं। माता यमुना साक्षात दर्शन पई ॾियनि ऐं राति में जो होटल असांखे किनो पियो लॻियो, निराणे ओतिरो ई सुहिणो पियो लॻियो। हिन वक़्तु मां पंहिंजे रूम जे ॿाहिरि बीठी आहियां। तव्हां ॾिसी था सघो पुठियां केतिरो सुठो व्यू आहे। कीअं यमुना माता वञे बि कलकल कंदी हुई। हेठि त ॾाढो शोर पियो अचे और बिल्कुलु साफ़ सुथरी, हितां बिल्कुलु साफ़ सुथरी। अॻिते वञी गंदगी थी वेंदी आहे यमुना माता में, पर हितां खां तव्हां ॾिसो पिया बिल्कुलु साफ़ सुथरी बि मिले। असां राति जो हिते 10 बजे अची वियासीं और मां पंहिंजे लाइ रूम वरितो। मां हिन वक़्तु हनुमान चट्टी ते रुकी आहे। हितां खां 8 किलोमीटर अञा बि जानकी चट्टी आहे, जितां असांजी यमुनोत्री माता जी चढ़ाई शुरू थींदी, पर हुते ॾाढी भीड़ थींदी आहे। इन करे असां 8 किलोमीटर पहिरीं रुकी वियासीं, जीअं असांखे कोई ॾुखियाई न थिए। ॾिसो हिते असांजा सिंधी खाधो पियो हले, सावा मुंग ऐं दाल पकवान, घर जहिड़ो खाधो। ऐं ॾिसो लोकेशन ॾिसो असां कहिड़ी जॻह वेठा आहियूं, ऐं हिते यमुना मैया बि वहे, ॾिसो कलकल करनी। मज़ो अचे पियो दादा? कीअं आहे नाश्तो? मज़ो अचे पियो? चलो, उल्हासनगर जा दाल पकवान हिते अची विया। हाणे हिकु बार चयो, आयो लाल सभई चओ ले लाल। असां तकड़ करे पंहिंजी पंध यात्रा लाइ निकितासीं, छोकी यात्रा लिखियल त 6 किलोमीटर आहे, पर माण्हुनि जो मञणु आहे कि यात्रा 8 खां 9 किलोमीटर पंध आहे। पहिरीं असां जानकी चट्टी ते हुन मंदिर जा दर्शन कयासीं जिते माता यमुना जी सियारनि में पूॼा थींदी आहे, छोकी ॾियारी खां पोइ मथे मंदिर बंदि थी वेंदो आहे। पोइ माता खे डोलीअ में विहारे हेठि वठी ईंदा आहिनि ऐं हिते ई पूॼा कंदा आहिनि। अगरि तव्हां सां गॾु बुजुर्ग या अहिड़ा माण्हू आहिनि जो पंधु नथा हली सघनि, हुननि लाइ 3500 में अचण वञण जो घोड़ो, 9000 रुपए में अचण वञण जी पालकी, या पोइ घटि वज़न जा आहिनि त वज़न जे तौर ते 4 खां 5000 में पिठू पालकी मिली वेंदी। रास्ते में तव्हांखे तिर तिर ते खाइण पीअण जी दुकानियूं बि मिली वेंदियूं, पर अघु थोरो वधीक हूंदो। सवेल यात्रा चालू करण जा 2 फ़ाइदा आहिनि। हिकु, तव्हांखे भीड़ घटि मिलंदी। ॿियो, घोड़ा पिठू पालकी बि घटि अघ में मिली वेंदा। हिन वक़्तु मां लॻभॻि 3 किलोमीटर जी चढ़ाई करे मथे अची चुकी आहे। मुंहिंजी सांस ऑलमोस्ट फूलजी वई आहे, छोकी पाण चढ़ाई कयूं त चढ़ाई आहे सिधी खड़ी। रस्ते में असां रुकी रुकी लिक्विड ड्रिंक पिया पियूं, छोकी नींबू पानी बिना स्टेमिना वधंदो कोन्हे। नींबू पानी जीअं पियूं पिया स्टेमिना अचे पियो त असां मथे चढ़ूं पिया। चढ़ाईअ में गॾु गॾु माता यमुना लोॾा मारींदी हेठि लवंदी नज़र ईंदी। लॻे थो कि 2 पहाड़नि जे विच में पाणीअ जी तेज वहींदड़ खीर जहिड़ी लीक बि वहे। असां बि हलंदे हलंदे 4 कलाकनि में घोड़े पिठू वारनि सां गॾु लोॾा खाईंदा खाईंदा माता यमुना जे मंदिर में पहुची वियासीं। रास्तो सोढ़ो हुजण जे कारण हिते भीड़ लॻी पई हुई। होटल मां देर सां निकिरण वारा हिते 2 लॻे तक ईंदा आहिनि, जंहिंसां हिते लाइनूं वॾी लॻी वेंदियूं आहिनि। हिन वक़्तु मां मंदिर में अची चुकी आहे। तव्हां मुंहिंजे पुठियां ॾिसो भाई, यमुना माता जो मंदिर आहे। हिते साम्हूं माण्हू चांवर पिया ठाहिनि, हिते गरम पाणी जो बि गुन आहे। और हिते यमुना माता ईअं कलकल कलकल कंदे बि वहे, नज़ारा वाक़ई में सुठा आहिनि। और हिन थोरी थोरी बारिश बि चालू थी वई आहे। असां आयासीं थोरी बार उस बि, वरी मौसम चेंज थियो, वरी हाणे बारिश थी वई आहे। और यमुनोत्री माता जी 6 किलोमीटर जी चढ़ाई आहे, वो असां पार करे आयासीं। यमुना माता जा दर्शन कयासीं, सॼी थकान लही वई।
चवंदा आहिनि माता यमुना सूरज स्वामी जी धीअ ऐं यमराज ऐं शनि देव जी भेण आहे। माता यमुना हिते जेमिनी ऋषि जी तपस्या खां पोइ लथी हुई। हिते कोसे पाणीअ जो कुंड आहे। माता पंहिंजे पीउ सूर्य देव खे चयो हो कि जॾहिं भक्त मुंहिंजा दर्शन करण हिते ईंदा त कीअं रहंदा, कीअं खाईंदा। हिते त एतिरी थधि आहे। तॾहिं सूरज स्वामी पंहिंजे तेज सां हिते कोसे पाणीअ जो कुंड प्रकट कयो। हिन लाइ हिते अचण वारा भक्त छोला, चणा, चांवर कोसे पाणीअ में उॿारे सेसा जे तरीक़े सां खाईंदा आहिनि ऐं कोसे पाणीअ जे कुंड में सनानु कंदा आहिनि। अगरि तव्हां हिकु राति मथे मंदिर जे आसे पासे रुकण था चाहियो, 200 खां 500 रुपए में हिकु माण्हू जा ॾींहुं करे रुकी था सघो। पर मुंहिंजो चइण इहो आहे, हिते सुठी सहूलियत तव्हांखे न मिलंदियूं ऐं हिते मौसम बि बार बार ख़राब थींदो आहे। गॾ में जबल खिसकण ते तव्हां मथे बि फासी था सघो। तव्हां ॾिसो पिया पल भर में मौसम कीअं चेंज थियो, पतो बि कोन पियो। या त हींअर उस लॻी पई हुई और हींअर बारिश पइजी त असांखे रेनकोट पाइणा पिया। तव्हांखे हिते रेनकोट पन्नी जा मिली वेंदा जंहिंजो अघु सिर्फ़ु 50 रुपया आहे। असां इहो वरितो, पातोसीं, असां सेफ्टी थियासीं। थोरो सोचो कि बारिश तेज हुई। अगरि मां तव्हांखे पहिरें धाम जी सवली यात्रा कराए पायसि त मुंहिंजे चैनल खे लाइक करे फॉलो ज़रूर कजो, जंहिंसां तव्हांखे ॿिए धाम गंगोत्री धाम जा दर्शन कराए सघां। मां तव्हांजी होस्ट कृतिका चावलानी, आगरे वारी। जय श्री झूलेलाल।